अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक। शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, जस्कम चेयरमैन असलम खैरपुरी जी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ मीरपुर बटोरो शहर जे अली बंदर चौक खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया ख़ान खुश्क मूजिब जस्कम अॻवान अब्दुल गफ़ूर चांग, अल्ताफ़ चांग, मोहम्मद ख़ान चोरो, अमजद खैरपुरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ हिकु खुलियल दहशतगर्दी आहे। जस्कम चेयरमैन असलम खैरपुरी जो ॾोह सिर्फ़ उहो आहे त उन शहीद शफ़ी मोहम्मद करनाणी जी वरसी तक़रीब में शिरकत कई, जंहिं जे ॾोह में ठठे वेझो पठान कॉलोनी वटां केस गिरफ़्तार कयो वियो। कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हरासां कयो वियो वञे, जेको कंहिं सूरत में क़बूल न कयो वेंदो। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जस्कम चेयरमैन असलम खैरपुरी खे फौरी तौर ते आज़ादु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।